अथव मुंहिंजो, असां 2022 में जेको बोर्ड आयो इन में असां लॾ ॿॾाड़ करे पंहिंजा ॿचिड़ा पाणी खां बचाए कराची वियासीं। 2 महीना उते रही पंहिंजा ॿचिड़ा वापसी आणे पिया। लूरियाबाद में बस खे बाहि लॻी, असांजो ही सान्यो पेश आयो। लूरियाबाद में 3 महीननि खां पोइ वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह असां वटि आयो दुआ जे लाइ, तारीज़ जे लाइ आयो। दुआ घुरी चई फयाज़ साहिबु बुट साहिब खे मां बाउंड करे थो वञा, हफ़्ते में तव्हां सां मिलंदो, तव्हांजी मदद कंदो, माली मदद। 5 महीना गुज़री विया, असां सां का बि राब्तो न कयो। फयाज़ साहिबु इहे ख़ाली दिलासा, मां तव्हांजो कमु कंदुसि, मां तव्हांजो कमु कंदुसि, इहा ई ॻाल्हि। तॾहिं असां मजबूर थी इहे प्रेस क्लब ते आयासीं, असांजी माली मदद कयो वञे। छो भला असां अवसम जा आहियूं, हीअ असां सिंध जा आहियूं, सिंध में पैदा थिया आहियूं। पिशावर में बम धमाको थियो, असांजो CM साहिब जो न इलाइक़ो न छा उते जो मदद करे आयो। असां कहिड़ो ॾोहनि जो कयो, असां सिंध वासी न आहियूं? छो भला सेवण वाक़ियो थियो उते करे आयो, असां छो भला असां सड़िया आहियूं बि असां, बुॾिया आहियूं बि असां, पोइ बि असां सां नाइंसाफ़ी। महिरबानी असां बिलावल भुट्टो खे अपील था कयूं, असांजी मदद कयो वञे। असां सिंधी आहियूं, असां सिंध में